हैदराबाद के रिलीफ कैंप में तरसल बाड़ी मलेरिया सबब फौत थी वई। एसएस न्यूज़ जे ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूजिब खैरपुर नाथन शाह के रहवासी अली नवाज़ बुग्यो जी 7 साल की न्याणी मिन्नत के कासिमाबाद गर्ल्स कॉलेज के रिलीफ कैंप में तरसायो वियो हुयो, जिते खेसि मलेरिया बुखार थी पियो, जंहिंखे फौरी तौर तालका अस्पताल लियो वियो, जिते नींगरी फौत थी वई। नींगरीअ जो मड़ कैंप में आंदो वियो ऐं ज़िले इंतज़ामिया कफ़न दफ़न जो बंदोबस्त बि कयो ऐं खेनि एम्बुलेंस कराए ॾिनी, जंहिं बाद वारस नींगरी जो लाश पंहिंजे अबाणे ॻोठ के इंशा खणाए विया। वाज़ रहे त सिहत खाते जे करोड़े रुपया बजट हुजण बावजूद कैंपुनि में मच्छर मार फुहारो नाहे कराए वियो, जंहिं करे मलेरिया जे मर्ज़ में इज़ाफ़ो थी वियो आहे। चार पंज स्टोर स्टोर ते दवा न पई मिला सदर मोह वठी जो हिते न मिलंदी। असां ना क्यों खिलंदे कुॾंदे छोकिरी खड़ी आहे पर मोल खड़ी आहियूं, को बि असांखे रेस्पॉन्स न कयो अथनि, असांखे हथ सां छोकिरी माराए ॾिनी अथनि। असां बेवाजिबी कई अथनि, का बि असांखे टिकी फोटो न ॾिनो अथनि, का बि असांखे दवा ड्रिप लॻी आहे, ड्रिप बि ॿाहिरि असांखे लिखाए ॾिए सीजल मां का उहा नकुल असां वठी आहे उहा चाढ़ी अथनि, बाक़ी जेका लिखी न सदर मां बि मिले हिते न पई मिले। हे असांजी नकुली असांखे पननि ते लिखी उन्हनि पनो बि कोन, पनो ख़ाली कोन हिननि वटि, पाठनि ते लिखी ॾींदनि असांखे।